किसी दर्दमंद के काम आ किसी डूब। अॼु मां अव्हां सां सिंध जे हिकु अहिड़े फनकार बाबति ॻाल्हाइण वारो आहियां जंहिंजो आवाज़ कॾहिं सिंध जे माण्हुनि जे दिलनि ते राज कंदो हो, जंहिंजा गीत ॿुधी माण्हू ख़ुशि थींदा हुआ ऐं जंहिंजे फन खे हज़ारे माण्हुनि पसंदि कयो। जीअं जो पैगाम जीअं जो पहुतो उॾामंदा वियासीं। ग़ुलाम अली समो हिकु अहिड़ो फनकार जंहिं महिनत खे पंहिंजी इज़त बणायो। ऐं दोस्तो, हीउ उहो ई ग़ुलाम अली समो आहे जंहिंजो कंपोज़ थियल मशहूरु गीत किसी दर्दमंद के काम आ किसी डूब ते को चाल दे अॼु बि माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे ऐं सोशल मीडिया ते अॼु बि वायरल थींदो रहे थो। इहो गीत सिर्फ़ु हिकु गीत न हो, पर इंसानियत, दर्द ऐं ॿियनि जी मदद करण जो पैगाम हो। पर कुझु ॾींहं अॻु सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थी ऐं उन वीडियो केतिरनि ई सिंधियुनि खे उदास करे छॾियो। उन वीडियो में सिंध जो सुञातल ॻाइणो ग़ुलाम अली समो ॻाइण बदिरां बर्थ जो कमु कंदे नज़र अची रहियो आहे। कंहिंजे हथ में माइक सुठो लॻंदो आहे ऐं जॾहिं उहो ई माण्हू महिनत मज़दूरी कंदे नज़र अचे त माण्हू हैरान थी वेंदा आहिनि। बसि पोइ छा हो, सोशल मीडिया ते तबसरनि जो तूफ़ान अची वियो। कंहिं चयो अफ़सोस सिंध पंहिंजे फनकारनि खे संभाले न सघी, कंहिं चयो हिकु अहिड़ो सुठो ॻाइणो आख़िर हिन हाल ताईं कीअं पहुतो, ऐं केतिरनि माण्हुनि दिलि मां इहो सवाल कयो छा कंहिं बि हिन जी मदद न कई। पर दोस्तो, हर तस्वीर जे पोयां हिकु हक़ीक़त हूंदी आहे जेका सोशल मीडिया असांखे मुकमल तौर नथी ॾेखारे। कुझु वक़्तु बाद ग़ुलाम अली समो जो पंहिंजो हिकु वीडियो पैगाम साम्हूं आयो ऐं उन पैगाम में हुन जेके ॻाल्हियूं कयूं उन्हनि केतिरनि माण्हुनि जी सोच बदिलाए छॾी। हुन तमामु सादगीअ सां चयो, हीउ बर्थ जो कमु असांजो पुराणो पेशो आहे, असांजो ख़ानदान नसलुनि खां ही कमु कंदो अची रहियो आहे। मूंखे ही कमु कंदे को बि शर्म महसूसु नथो थिए। मां महिनत करे पंहिंजे घर जूं ज़िम्मेवारियूं निभायां थो, पंहिंजनि ॿारनि खे पढ़ायां थो ऐं मूंखे पंहिंजे हिन कम ते फ़ख्रु आहे। सोचे ॾिसो केतिरो वॾो इंसानु हूंदो जेको पंहिंजी महिनत ते फ़ख्रु करे। अॼुकल्ह केतिरा ई माण्हू कम खे नंढो वॾो सम्झनि था, पर हक़ीक़त में हिलाल रोज़ी लाइ कयल हर महिनत इज़त वारी हूंदी आहे। ग़ुलाम अली समो वधीक चयो, ॻाइणु मुंहिंजो सिर्फ़ु हिकु शौक़ु हो, मुंहिंजो जुनून हो, मां को वॾो ॻाइणो न आहियां। इहे लफ़्ज़ ॿुधी शायदि केतिरनि माण्हुनि जूं अखियूं भरिजी आयूं हूंदियूं, छो त कॾहिं कॾहिं जेके माण्हू असां लाइ वॾा हूंदा आहिनि उहे पाण खे एतिरो वॾो सम्झंदा ई न आहिनि। ऐं दोस्तो, इहो बि यादि रखो, ही उहो ई फनकार आहे जंहिंजो कंपोज़ थियल मशहूरु गीत किसी दर्दमंद के काम आ किसी डूब ते को छाल दे अॼु बि माण्हुनि खे इंसानियत जो सबक़ ॾे थो। शायदि ज़िंदगी बि अॼु असांखे इहो ई सेखारे रही आहे त इंसान जी असल सुञाणप संदसि दिलि ऐं महिनत हूंदी आहे। हुन वधीक चयो, जेकॾहिं मूंखे कुझु घुरणो बि पवे त मां पंहिंजो हक़ घुरंदुसि, पर ख़ैरात न घुरंदुसि। इहे लफ़्ज़ सिर्फ़ु लफ़्ज़ न हुआ, इहे हिकु गैरतमंद इंसान जी ख़ुददारी आहे। अॼु जे दौर में जिथे माण्हू थोरी शोहरत मिलण बाद पाण खे सभु कुझु सम्झण लॻनि था, उते हिकु फनकार इहो चई रहियो आहे त मूंखे ख़ैरात न सिर्फ़ु हक़ घुरिजे, ऐं शायदि इन्हीअ सोच जो नालो ई इज़त आहे। पर दोस्तो, हिन सॼी ॻाल्हि में सभ खां वधीक दिलि खे भाईंदड़ लम्हो इहो हो जॾहिं ग़ुलाम अली समो पंहिंजे लाइ मदद न घुरी पर हिकु ॿिए फनकार जो नालो वरितो। हुन चयो, जेकॾहिं अव्हां वाक़ई कंहिंजी मदद करणु चाहियो था त महिरबानी करे सिंध जे बहितरीन आर्टिस्ट नज़ीर अली समो जी मदद करियो। हुन ॿुधायो त नज़ीर अली हिकु बहितरीन आर्टिस्ट आहे जंहिंजी दिलि जा 3 वाल बंदि आहिनि ऐं हू हिन वक़्तु तमामु सख़्तु बीमारीअ में मुब्तला आहिनि। अॼु हक़ीक़त में उन्हनि खे मदद जी सख़्तु ज़रूरत आहे। दोस्तो, इहो ई असल इंसानियत आहे। हिकु इंसान जेको पाण महिनत करे ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, जेको पाण वायरल वीडियोज़ बाद माण्हुनि जे ॻाल्हियुनि जो मर्कज़ बणियल आहे, उहो बि पंहिंजे लाइ न पर हिकु बीमार फनकार लाइ मदद जी अपील करे रहियो आहे। ही वॾाई हर कंहिं वटि न आहे हूंदी। असांखे अॼु इहो सोचणु घुरिजे, छा असां सिर्फ़ु माण्हुनि ते अफ़सोस करण लाइ रहिजी विया आहियूं, या असां वाक़ई पंहिंजे फनकारनि जी इज़त बि कंदा आहियूं। फनकार सिर्फ़ु स्टेज ते बीही गीत ॻाईंदड़ माण्हू न आहे हूंदो, हू बि हिकु इंसानु हूंदो आहे जंहिंजा ॿार हूंदा आहिनि, ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि ऐं ज़िंदगीअ जूं सख़्तियूं हूंदियूं आहिनि। ऐं यादि रखो, महिनत कंदड़ माण्हू कॾहिं बि नंढो न आहे थींदो। नंढो उहो हूंदो आहे जेको ॿियनि जी महिनत जो मज़ाक़ उॾाए। अॼु ग़ुलाम अली समो सिंध खे हिकु वॾो सबक़ ॾिनो आहे, इज़त शोहरत में न आहे हूंदी, इज़त महिनत में आहे।
ऐं हिकु सचे फनकार जी दिलि इहा हूंदी आहे जेका पंहिंजी तकलीफ़ में बि ॿियनि जो दर्द महसूस करे। अल्लाह पाक नज़ीर अली समो खे मुकमल सेहतियाबी अता फरमाए ऐं हर मेहनत कंदड़ इंसान खे इज़त वारी ज़िंदगी नसीब करे। काम आ किसी डूबते को उछाल दे, किसी दर्द मंद